मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी डिवीज़न हैदराबाद जे सदर सीनेटर आजिज़ दामरा ऐं जनरल सेक्रेटरी ज्ञानचंद ईसरानी सलाम बेनज़ीर रैली जे सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले दादू सदर MPA दादू बैरिस्टर पीर मुजीबुल हक MPA ज़ुबैर अहमद जुणेजो ऐं कारकुननि सां गॾु मेड़ बाईपास पहुता। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले दादू जे जनरल सेक्रेटरी MPA फयाज़ अली बट, इम्तियाज़ अली पाशा बट, सरदार अहमद खान बट ऐं ॿियनि पंहिंजे कारकुननि सां गॾु वालियाना जोश जज़्बे सां शानदार आजियां करे गुलनि जी वर्खा कंदे शानदार इस्तक़बाल कयो। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले दादू जे जनरल सेक्रेटरी MPA फयाज़ अली बट ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका मेहर जे सदर महमूद खान मैसर आयल महिमाननि खे पगूं ऐं सिंधी लुंगियूं पाराए रवायती अंदाज़ में आजियां कई। इन शानदार इस्तक़बाल खां पोइ सभई गाॾियुनि ते मुश्तमिल काफ़िलो रैली जी सूरत में रवानो थियो, जेको गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुची शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी भरी ऐं शहीदनि जे मिशन सां नए अहद जी तजदीद कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।